अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं आवां वज़ीर नड़ ख़बर शामिल कयूं था। जावेद अहमद रिंद जी नावलीमत भरिसां क़ौमी ऐं फ़िक्री मच कचहरी। सिंध जे नामवरनि अदीबनि सुगड़नि सियासी समाजी अॻवाननि जी शिरकत। ख़बर मूजिबि नावलीमत भरिसां ॻोठ उस्मान कलोई में SUP ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे सदर धणी बख़्श कलोई तरफ़ां क़ौमी ऐं फ़िक्री मच कचहरी कोठाई वई। SUP अॻवान सैयद ज़ैन शाह कचहरीअ खे ख़िताब कंदे चयो त क़ौम खे मुंझारनि मंझि वधंदड़नि धुरियुनि मां आजो करण लाइ सुञाण धुरियुनि मथां ज़िम्मेवारी आहे ऐं रिथाबंदीअ ज़रिए वतन जी ख़ुशहालीअ लाइ गॾिजी जदोजहद करे इल्मु शऊर जी लाट ॿारे क़ौमी सुजागी पैदा कनि। कचहरीअ खे ख़िताब कंदे फनक्शन लीग अॻवान सैयद आसिफ शाह, क़ौमी शाइर महर ड्रिबाई, नामवर अदीब माशूक धारे जो सुगड़ मंठार बुगियो शाहनवाज़ ख़ासकेली, सुगड़ साईं बख़्श रिंद ऐं ॿियनि चयो त मच ते थींदड़ कचहरियुनि मां सदियुनि जी साञा मिले थी। कचहरियुनि में शांती प्यार अमुन हेकड़ाईअ जो पैगाम मिले थो, जॾहिं त कचहरीअ में अदीब अली मुराद ॾाहिरी, सियासी समाजी अॻवान अली अनवर शाह, प्रेस क्लब नावलीमत जो सदर यूसुफ रिंद, सहाफ़ी अब्दुल्ला रिंद, मिठल जतोई समेत वॾी अंग में सिंध वासियुनि शिरकत कई। आख़िर में फ़नकार अली हसन ख़ासकेली फ़क़ीर दिलदार उठो क़ौमी गीत ॻाए ख़ूब दाद वसूल कयो। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।